सुगड़ा गुजार दे सुर लीला चने सर। वाह सही वाह सुर लीला चने सर। सुर लीला चने सर। गुजार के से पढ़ो तो ये भीतर आंगुर हणी भोर करे जुआ। आ गुजार त चेथी जेका तोखे जात वा उहो मुजो नालो हान उस्ताद भने त खबर पए। वाह सही लीला जे निपुटी पर हाणे कोशिश करनी पवंदी गुजरात के भीतर आंगुर भोर कबो जेका तोखे जात वा उहो मुंहिंजो नालो आ। उहो मुंहिंजो नालो आ। जात वा जात ॾेपर ना आहे माछी ना आहे जात साईं मोरू जा ना आहे मंगणे जा ना आहे जात मलाह ना आहे। अञा बचे साईं। वाह सही जात मंगणे जा ना आहे साईं मुजेरी ना आहे मशोरी ना आहे मुगेरी ना आहे मस्तोई ना आहे सियाल ना आहे जात। बचे साईं अञा बचे। सीधी ना आहे नुहाणी ना आहे साईं नोतकाणी ना आहे कोल्ही ना आहे जात। अञा बचे। वाह सही वाह जात साईं छा आहे गोपांग ना आहे मीरजत ना आहे घल्लू ना आहे जात। बचे साईं। जात साईं ओगाही ना आहे गाहो ना आहे जात। वाह सही वाह अञा बचे जात ओठो ना आहे फल फोटो ना आहे जात। बचे जात या साईं छा आहे हाले फोटा ना आहिनि दाद फोटा ना आहिनि जात साईं काके फोटा ना आहिनि दर्श ना आहिनि घल्लू ना आहिनि जात। वाह सही अञा बचे। जात साईं ॾेथा साईं सांगी साईं मिठाणी ना आहिनि जखराणी दल कोलाची खानज़ादा साईं झुलण ना आहे जात। वाह सही अञा बचे जखराणी ना आहे दल ना आहे कोलाची ना आहे साईं जात। जात बांभण सोहा ना आहे जात। बचे साईं अञा बचे। वाह सही वाह जात जेका तुंहिंजो नालो आहे सा मुंहिंजी जात आ। जेका तोखे जात वा उहो मुंहिंजो नालो आ। उहो मुंहिंजो नालो आहे। वाह सही वाह नालो साईं छा आहे जात वा जात जा लांघा ना आहे गरेज़र ना आहे शबाणी ना आहे जात। अञा बचे। जात जा जिसकाणी ना आहिनि खुश्क ना आहिनि भट्टी ना आहिनि जात जा। बचे। अञा बचे जात जा विस्तड़ा के लाशारी जात या के लिगारी जात या ना आहिनि के कात्यार जात या ना आहिनि साईं। बचे साईं अञा बचे वंज भणण जात या साईं कायम खानी ना आहिनि मेमण ना आहिनि गोरी ना आहिनि पठाण ना आहिनि अंग्रेज ना आहिनि ते साईं के सूमरा ना आहिनि के साईं थरी ना आहिनि जात या के सैयद ना आहिनि जात या चांडिया चङा ना आहिनि जात या के कल्होड़ा ना आहिनि लोढ़िया ना आहिनि जात या कंभर के बोझदार ना आहिनि जात या के पाता ना आहिनि जात या कहाण गुजार त बगदी जात या पाता। वाह साईं वाह गुजरात तवार के भितर आंगुर भोर कयो सो सोना साईं हाणे गुजरात के सिधो कयो। असे गुजार त बिल्कुल सीधी थींदी जात थई पाता नालो थई जुड़ियल चेथी जेको तोखे पतल वा उहो मुजो जुड़ियल वा। वाह साईं वाह जात जा पाता नालो जुड़ियल नालन में असां अञा आया ई कोन हुआसीं सोना साईं जेका तोखे पातला सा मुजो जुड़ियल वा। तमाम बेहतरीन सुखड़ी माना जेको बादशाह चवे पियो लीला के तो जेको तोखे पातल आहे सो मुंहिंजो जुड़ियल आहे। तमाम बेहतरीन सुखड़ी प्यारा दोस्तों ये वीडियो तव्हांखे सुठी लगे तो इन असांजे चैनल हाकिम पाकिस्तानी के लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन के लाज़मी प्रेस कंदा। पोइ दोस्तों हाणे मोकिलणु आहे सिंध सलामत साथ सलामत।